समीरा केर होदी रोदराणी छा मसलो आहे जो मसलो यो आ त मां शादी कयसि हिन सां प्यार जो परिणो कयसि मुंहिंजा शादी कई अथव मुनीर सां ही मुनीर केर आहे ख़ासि के लिया सही महाणी निकाह कयो अथव कोर्ट में इहो छा नवाबशाह कोर्ट में अच्छा हाणे छा मसलो आहे मसलो इहो आहे त असांखे बाबो धमकियूं थो ॾिए चाचो धमकियूं थो ॾिए रेस गुलमाम धमकियूं थो ॾिए काका इसाक काका करीम बश्क पंहिंजो ॾाढो धमकियूं था ॾियनि मारण जूं मारण जा धमकियूं ॾियनि तव्हांखे मारींदासीं तव्हांखे छा कंदासीं माण्हुनि खे पैसा ॾेई वेठा आहिनि चवंदा इन्हनि खे मारियो अच्छा उन्हनि केस दाख़िला कयो आहे तव्हांजे मुड़ुस ते या तव्हांजे सावरनि में मुंहिंजे मुड़ुस ते अॻुवाट जो केस हणनि था कूड़ू एफआईआरूं था करनि मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां आयसि तव्हांखे अॻुवाट न आहे कयो अॻुवाट कुझु बि कोन्हे मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ते कूड़ था हणनि एफआईआरूं था कराइनि तव्हां हाणे पंहिंजे मुड़ुस सां गॾु था रहणु चाहियो या पंहिंजे माइटनि में वञणु मां पंहिंजे मुड़ुस सां गॾु थो रहणु चाहियां तव्हांजो एसएसपी खां कहिड़ो मुतालबो आहे एसपी अलवदा मुनीर अहमद ख़ासकली किथे वेठा हो भान सदाबाद छा मसलो आहे जो एहतिजाज था कयो मसलो इहो आहे त असांजो तक़रीबन 1 तारीख़ असां निकाह कयो आहे इन में नवाबशाह कोर्ट में कंहिंसां निकाह कयो अथव समीरा सां समीरा रोदराणी सां रोदणी अच्छा जी हा निकाह खां पोइ निकाह थी वियो कोर्ट में हाणे उहे माण्हू जेके आहिनि समीरा जा जेके वाल साहब आहे उनजो चाचो आहे उनजो जेको सरदार रईस गुल मोहम्मद ऐं मोहम्मद इदरीस वाल साहब आहे हिनजो करीम बश्क रोदराणी चाचो आहे उहे माण्हू असांखे माण्हुनि खे पैसा ॾेई असांखे तमामु तंग पिया था कनि उते असांजे ॻोठु माण्हू मोकिलिया अथनि उन खां पोइ वरी माण्हू रेस गुल मोहम्मद पाण बि असांजो उते सामान भञरायो आहे सामान खणायो आहे सोन वग़ैरह अन्न वग़ैरह टोटल असांजो माल मता हर शइ खे तक़रीबन करोड़ जो नुक़सानु करे आहे केस वग़ैरह कयो अथनि को कंहिं थाणे ते अच्छा जी हा अॻवा जो केस कयो अथनि मोते जोही थाणे ते जोही थाणे ते जी हा एफआईआर थी आहे एफआईआर थी आहे अॻवा जो केस तव्हां ते या तव्हांजे माइटनि ते न सिर्फ़ु मोती थियो आहे अच्छा जी हा वाल साहब जो नालो ॾिनो अथनि मुआरे जो ऐं मुंहिंजो नालो ॾिनो अथनि अॻवा जो केस कयो अथनि छोकिरी पाण वेठी आहे बयानु ॾे मां अॻवा न आहे कयो तव्हांखे पसंदि जो परिणो थी वियो आहे जी हा तव्हां एसएसपी खां कहिड़ो मुतालबो था असांजे एसपी दादू खे अपील आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे नोटिस वठे त माना ॾिसे त उन खां पोइ वरी सऊदी मां रहंदो सऊदी खां हाणे आयो आहे माना मूंखे तक़रीबन 20-25 ॾींहं थिया आहिनि हाणे 20-25 ॾींहं में मूं ते एफआईआर कटाया अथनि त माना इहे दहशतगर्द आहे ऐं दहशतगर्दी जो केस कयो अथनि एफआईआर कयो अथनि 2 एफआईआरूं आहिनि हाणे तव्हां कंहिं महिल किथे विया रहो कंहिं महिल किथे जी हा असां लिखंदा छपंदा त हुननि माण्हू छॾिया आहिनि ऐं आज़म रोदराणी आहे उन पैसा ॾिना आहिनि माण्हुनि खे माण्हू छॾिया अथनि त इन्हनि खे ॻोल्हे असां इन्हनि खे मारींदासीं छोकिरी खे मारींदासीं छोकिरे खे मारींदा ॿिन्हिनि खे मारींदा असांखे ख़तरो आहे असांजे एसपी खे अपील आहे डीएसपी जोही खे अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे न त असां हाई कोर्ट में वेंदासीं इन्हनि जे मथां सभिनी जे मथां केस कंदासीं